शेख रशीद जो इमरान खान के कत्ल वारे साज़िश वारो बयान संदसि ज़ाती राय आहे। बयान पीपल्स पार्टी ऐं पीटीआई विच में चिकताण पैदा कंदो। हुन घरू ऐं परडेही वज़ीर ख़िलाफ़ ग़लत लफ़्ज़ इस्तेमाल कया। इस्लामाबाद की अदालत अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत तफ़सीली फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त शेख रशीद आसिफ ज़रदारी मथां इल्ज़ाम लगायो त हुन इमरान खान के कत्ल करण लाइ दहशतगर्दनि खे पैसा ॾिना आहिनि। खे ज़मानत ॾिनी वई त हू अहिड़ो बयान ॿीहर वॼाए सघे थो। पार्लियामेंट पंहिंजा तकरार पाण हल करे। अदालत जो हुकुम नाहे त पार्लियामेंट जे तकरारनि खे हल करे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जा नैब कानून में तरमीमुनि ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त पाकिस्तान क़ाइम थियण खां हेल ताईं करप्शन जे ख़ात्मे जा कानून मौजूदु आहिनि। इमरान खान खे शायदि नैब तरमीमुनि सां असुल कानून जूं घुर्जूं तब्दील थियण ते ॻणती आहे। सरकारी वकील चयो त अदालत तॾहिं मुदाख़लत करे सघे थी जॾहिं हुकूमत जो को इदारो पंहिंजूं हदूं ओरांघे। तोशाखाना रेफरेंस में पीटीआई चेयरमैन इमरान खान ते फर्दे जुर्म लागू न थी सघियो। अदालत इमरान खान खे फर्दे जुर्म लागू करण लाइ 21 फरवरी ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। इस्लामाबाद की मकामी अदालत तिबी बुनियादुनि ते इमरान खान जे अॼोकी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट मुबैना धी वारे मामले ते इमरान खान जी नाअहली लाइ शहरी जे दाख़िल दरख़्वास्त ते लार्जर बेंच जोड़े छॾी। चीफ जस्टिस आमिर फारूक की सरबराही में 3 रुकनी बेंच 9 फरवरी ते ॿुधणी कंदी। वफाकी हुकूमत तुर्किया जे ज़िलज़िले मुतासिरनि जी मदद लाइ रिलीफ फंड क़ाइम करे छॾियो। काबीना मेंबर्स 1 महीने जी पघार रिलीफ फंड में जमा कराईंदा। 18 खां 22 ग्रेड ताईं जे ऑफिसर्स जी 1 ॾींहं जी पघार ॿिए फंड में जमा कराइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ काबीना इजलास खे ख़िताब कंदे चयो त तुर्की पाकिस्तान जे ॿोल मुतासिरनि जी मदद लाइ अॻभरो रहियो। हू बि ॾुखे वक़्त में खेनि अकेलो न छॾींदा। हू पाण तुर्किया वञी रहियो आहे। रेस्क्यू टीमूं बि तुर्क उमाणियूं वयूं आहिनि। तुर्किया में एक भेरो ॿीहर ज़लज़ले जा लोॾा। शिदत 5.7 रिकॉर्ड कई वई। तुर्किया ऐं शाम में तबाही मचाईंदड़ ज़लज़ले सबबि फोतियुनि जो अंग 5000 खां वधी वियो। रही पियल इमारतुनि जे ढेर हेठां दबियल माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ इमदादी कार्रवायूं जारी। सख़्त थधि ऐं बर्फ़बारी सबबि इमदादी कार्रवायुनि में ॾुखियायूं। 7.8 ऐं 7.6 जी शिदत सां आयल ज़लज़ले जे लोॾनि सबबि 5600 इमारतुनि खे नुक़सान पहुतो। हर पासे मलबे जा ढेर। तुर्किया में 3921 ऐं शाम में 1400 खां वधीक हयातियूं ज़ाया। ॿिन्ही मुल्कनि में मजमूई तौर ते
16,000 खां वधीक ज़ख़्मी। पाकिस्तान मां C-130 जहाज़ ज़लज़ले मुतासिरनि लाइ इमदादी सामान खणी अंकारा पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तुर्किया रवानगी सबब दहशतगर्दी जे मसइले ते हिकमत अमली जोड़ण लाइ 9 फरवरी ते सॾायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस ॿीहर मुलतवी। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे अंकारा रवानो थींदो। तुर्क सदर सां ज़िलज़िले सबब तबाही ऐं जानी नुक़सान ते अफ़सोस ऐं ताज़ियत कंदो। एतिहादनि जी मुशावरत सां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी नई तारीख़ जो ऐलान थींदो। हजारों कारोबार बंद हो चुके हैं, लाखों लोग बेरोजगार हो चुके हैं। ये आपस की इनकी लड़ाई खत्म नहीं होती और जब बिल्कुल हाथ से इनके मामलात निकल गए हैं तो अब इन्होंने फिर कहना शुरू कर दिया कि वो इमरान खान का मुआहदा था। ओ भाई, इमरान खान का मुआहदा था तो ये आप मुज़ाकरात कर किससे रहे हैं? ये IMF की टीम यहाँ पे क्यों आई हुई है? वो यहाँ पे उनको किसी ने बताया था कि इस्लामाबाद का मौसम बहुत अच्छा है, जो वाकई में है बहुत अच्छा, लेकिन मेरे ख्याल में इस्लामाबाद का अच्छा मौसम एंजॉय करने के लिए नहीं आए हुए। IMF की टीम यहाँ पे आई हुई है हुकूमत के साथ मुआहदे की नेगोशिएशंस करने के लिए। तो अगर मुआहदा पुराना इमरान खान का तो नेगोशिएशन हो किस बात पे रही है? IMF जो वफ़द इस्लामाबाद जी मौसम एंजॉय करण न पर हुकूमत सां मुआहदे लाइ आयो आहे। माण्हुनि जो कारोबार बंद थी चुको, लखे माण्हू बेरोज़गार थी चुका आहिनि। हुक्मरान पाण में विढ़नि पिया। PTI अॻवान असद उमर लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जेकॾहिं इमरान खान IMF सां मुआहिदो करे वियो हो त हुकूमत छो ॿीहर ॻाल्हियूं करे रही आहे। शहबाज शरीफ मञे त हुकूमत हलाइण संदन वस जी ॻाल्हि नाहे। मुल्क में नवनि सूबनि बाबति जुड़ियल कमेटी ख़िलाफ़ सिंध असेंबली में मज़मती ठहराव पेश। GDA MPA नंद कुमार गोकलाणी ठहराव पेश कंदे चयो त असेंबली में ठहराव पास थियल आहे त सिंध में को बि नओं सूबो न ठहंदो। उन बावजूद कमेटी ठाही वई आहे। सैयद खुर्शीद शाह ऐं हिक अक़लियती MNA जी सरबराही में कमेटी जोड़ी वई आहे। खुर्शीद शाह लाइ इज़त आहे पर हुन कमेटी खे फौरी तौर ते ख़त्म कयो वञे। नंद कुमार गोकलाणी पारां कमेटी में शामिल अक़लियती MNA खां लातालगी जो बि ऐलान। ऐवान में सिंध खे गैस न मिलण ख़िलाफ़ इस्तेहकाक वारी रिथ बि पेश। सूबे वज़ीर हज़रा पेचू चयो त सूबे में गैस जी खोट जो मसइलो तमामु अहम ऐं संगीन बणिजी वियो आहे। MD सुई सदरनि खे तलब करे खांइस पुछाड़ो कयो वञे। वक़्ती स्पीकर MD SGC खे सूमर ते ऐवान में पेश थियण जी रोलिंग ॾेई छॾी। कराची जे इलाइक़े लियारी में 3 मासूम ॿारनि सां ज़्यादती जो इंकशाफ। ज़्यादती जो निशानो बणियल 2 ॿारियूं फोत थी चुकियूं। हा ॾारीदड़ वाक़े जो केस दाख़िल न थियो। नई जांच अॻिते वधी सघी। वारिस ऐं पुलिस ख़ामोश बणियल। लियारी जनरल अस्पताल में बेहोश हालत में आंदल 3 ॿारनि सां डॉक्टर ज़्यादती जी तस्दीक कई, जिन मां 2 फोत थी वयूं। लियारी जनरल अस्पताल इंतज़ामिया सिहत वारे सेक्रेटरी खे ख़त बि लिखियो पर सेक्रेटरी को क़दम न खयो। सिंध हाई कोर्ट कियामाड़ी में मुबैना ज़हरीली गैस पकड़जण सबब फौत थियल माण्हुनि जे लाशनि जो पोस्टमार्टम कराइण ऐं वाक़े जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। वाक़े जी जांच SSP रैंक जे ऑफिसर खां कराइण जी हिदायत। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध खे मुखातिब थींदे चयो त ही इंसानी अलमियो आहे। सरकार जी फरियाद ते केस दाख़िल थियणु घुर्जे। IG साहब तव्हां जे हूंदे अहिड़े मयार जी जांच थी रही आहे। DC कियामाड़ी अली मोहम्मद लगारी ॻोठ में ज़हरीली गैस सबब 19 माण्हुनि जे फौत थियण वारे वाक़े खे अफ़वाह करार ॾींदे चयो त वाक़े जी ॼाण मिलण बाद इंक्वायरी कराई, जंहिं में ज़हरीली गैस सबब 19 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक न थी आहे। न कंहिं फौती जो नालो ॿुधायो वञे थो, न ई फौती जी क़बर जी का ॼाण आहे। इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चूंडनि जे नतीजनि में फ़र्क़ ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स खे तलब करे वरितो। कराची जे UC 12 मंगोपीर में नतीजनि जी तब्दीली वारे केस में इलेक्शन कमीशन रिमार्क्स न त
वधीक चूंडूं बि कराइणियूं आहिनि। ही मामिलो ट्रिब्यूनल ॾांहुं नथा मोकिले सघूं। ट्रिब्यूनल में 5-5 साल केस हलंदा रहनि था। नतीजा तस्लीम न करण वारो ट्रेंड ख़त्म करणो पवंदो। कानून मूजिब जमात इस्लामी जा केस वक़्त खां अॻु जा आहिनि। मकानी चुनून खे तकरारी बणाइण ग़लति आहे। असां खुली दिलि सां जमात इस्लामी जे मैंडेट खे तस्लीम कयो। पीपुल्स पार्टी जे मैंडेट खे बि तस्लीम कयो वञे। इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन आॾो मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त कराची में मकानी चुनून जा हैरत जोगा नतीजा पीपुल्स पार्टी न पर जमात इस्लामी जा आहिनि। इलेक्शन कमीशन वोटनि जी ॿीहर ॻणप करे त असांखे इतराज़ न हूंदो। आरोज़ ते पीपीए जे हक़ में हुजण जो इल्ज़ाम लॻाए धांधली जो गोड़ बंदि कयो वञे। अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ जी जनाज़े नमाज़ मलीर कैंट जे पोलो ग्राउंड में अदा कई वई। फौजी कब्रिस्तान में तदफीन। जनाज़े नमाज़ में वारसन, हासिल सर्विस, फौजी ऐं रिटायर्ड ऑफिसर्स, सियासी अॻवाननि ऐं शहरियुनि शिरकत कई। परवेज़ मुशर्रफ 5 फरवरी ते दुबई जे अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। संदसि मढ़ गुज़िरियल राति देर सां दुबई खां कराची पहुचायो वियो हो। कराची में दाऊद यूनिवर्सिटी जे प्रोफेसर आतिफ जमील ते रेड लाइन बस जे कंडक्टर ऐं ड्राइवर जो तशद्दुद। प्रोफेसर रतोरत रेड लाइन बस ते सवार प्रोफेसर आतिफ जमील खे कंडक्टर 10 रुपयनि जो नोट तब्दील न करण ते लतुनि ऐं मुकनि जो वसकारो लाहे ॾिनो। यूनिवर्सिटी मुलाज़िमनि पारां प्रोफेसर आतिफ जमील ते तशद्दुद कंदड़ बस अमले ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सखर में बेदर्दी सां क़तल थियल एसयूपी अॻवान हसीब जुणेजो जो मढ़ जनाज़े नमाज़ बाद ॻोठ सुल्तानपुर में मिटी मां हवाले। सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि जे वॾे अंग जनाज़े नमाज़ में शिरकत कई। कंदकोट, पनो आकिल ऐं तंगवाणी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एसयूपी अॻवान जे क़तल ख़िलाफ़ कारकुननि जा एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि मुतालबो कयो त मामले जी आला ते जांच कराए नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे।